ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूर म्यूजिक टीचर ना मंजूर म्यूजिक टीचर ना मंजूर म्यूजिक टीचर ना मंजूर ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा नऊ नस्ल नाचू न बणाइबो छेर बधीन की खूब नचाइबो नऊ नस्ल नाचू न बणाइबो छेर बधीन की खूब नचाइबो इल्म पढ़ाइबो इल्म बढ़ाइबो इल्म पढ़ाइबो इल्म बढ़ाइबो दर दर की नर लाइबो ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा दुनिया खातिर दीन छॾियाऊं सना छॾे वञी साज़ खयाऊं दुनिया खातिर दीन छॾियाऊं सना छॾे वञी साज़ खयाऊं महबूबन जो हुकुम न मञाऊं महबूबन जो हुकुम महबूबन जो हुकुम न मञूं जंहिंजी सना छॾन रंग लाए ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा दीन जा वारिस आलम आहिनि दुलारी म्यूजिक टीचर नाहिनि दीन जा वारिस आलम आहिनि दुलारी म्यूजिक टीचर नाहिनि कदम वधायो नौ नस्ल बचायो कदम वधायो नौ नस्ल बचायो रे बेरंग छॾींद वलाए ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा असी हुकूमत का मुतालबो था कयूं इन म्यूजिक टीचरन के खत्म कयो वने बल्कि इन जी जगह ते बेहतर अमल इहो आ कुरान करीम जा हाफिज रखो आलम रखो ओए दीन सेखारीन इस्लाम सेखारीन हदीस सेखारीन तहां के दीन मां केड़ी तकलीफ पहुती आ दीन जे करे तहां के मुल्क मिलियो दीन जे करे तहां के इज्जत मिली पर सरदार शाह ए मुराद शाह त सैयद हन जे नाने जो यो औलाद हन उन्हनि खे त कुझु थियणु खपे असां इन ॻाल्हि जी भरपूर मज़म्मत कयूं था मां सिर्फ़ु न बल्कि सभई आले सुन्नत व जमात वारा मज़म्मत कयूं था ऐं सभई चऊं था त इहो मौसीकी नामंज़ूर आहे इहो म्यूज़िक टीचर नामंज़ूर आहे असांखे क़तन मंज़ूर कोन्हे मौला ॾींदुई खिज़री हयाती साईं उबैदुल्ला साईं मौला ॾींदुई खिज़री हयाती साईं उबैदुल्ला साईं शेर जो बच्चो शेर तूं आहीं शेर जो बच्चो शेर तू आहे छजे दुश्मन खूब जलाए ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा फकीर मुहर्रम सूरब सहबा म्यूजिक टीचर कदन सहबा फकीर मुहर्रम सूरब सहबा म्यूजिक टीचर कदन सहबा दुश्मन दीन जा कदन सहबा दुश्मन दीन जा कदन सहबा काफर न हुक्म हलाए ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा ना मंजूरा ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा असांखे क़तन मंजूर कोन्हे असीं सिर्फ़ इन मदरसनि जे चौदीवारी जे अंदर न अल्हम्दुलिल्लाह ताला असीं जलसन में सिंध में बलोचिस्तान में अवाम खे जागाईंदासीं अवाम खे चवंदासीं त गैरतमंद बणिजो पंहिंजे बच्चनि जे हथनि में दुहिल न ॾियो पंहिंजे बच्चनि जे हथ में तबला न ॾियो अल्हम्दुलिल्लाह असां मुसलमान सभई इन ॻाल्हि में राज़ी न आहियूं असांखे म्यूज़िक टीचर न खपनि तव्हां ही सभु उलमा वेठा आहिनि खां पुछो केरु राज़ी आहे उलमा खे छॾियो अवाम खां पुछो सर्चिंग त कयो न केरु बि राज़ी कोन्हे को केरु राज़ी थींदो त असांजूं नियाणियूं दोलो खणनि ख़ुशूसन नियाणियुनि जे लाइ पैगाम हर कंहिंखे नियाणियूं मूंखे बि नियाणियूं आहिनि हर कंहिंखे नियाणियूं आहिनि तंहिं करे असीं इन कुदे कम जी भरपूर मज़म्मत कयूं था हे चवनि था त बसि असां भर करे वियासीं हे ॿ टे ॾींहं मौलवियुनि सां तव्हांखे जो टकराव न थियो आहे अल्हम्दुलिल्लाह असीं उलमा जेके आहियूं न अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो
अल उलमा वरसतुल अंबिया, आलम नबियन जा वारस आहिनि। पोइ नबियन जा वारस आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पोइ नबियन जा वारस जेलनि खां ऐं मेलनि खां, मेल सम्झो था हिकिड़ा हूंदा कुकड़नि जा मेल, ही कुकड़नि जा मेल कोन्हे के, ही उलमा जा ऐं बातिल जा मेल आहिनि। जाल हक़ वज़ाक़ल बातिल थी ॾेखारींदो।